ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकरू खां। गुज़िरियल काफ़ी वक़्त खां ज़बून हाल बणियल प्राइमरी स्कूल मुबारक लाशारी बलोच जो पीपी अॻवान मीरपुर साकरो रईस अयाज़ लाशारी जी शिकायतुनि ते एमपीए हाजी अली हसन ज़रदारी पारां टेंडर करायो वियो। उन मौक़े ते पीपी अॻवान रईस अयाज़ लाशारी बे न्यूज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी हुकूमत तमामु घणी अवाम जी ख़िदमत करे रही आहे। हींअर सिंध हुकूमत जे तावन सां तमामु घणनि स्कूलनि, रोडनि, रस्तनि ऐं ॿियनि स्कीमुनि जो कमु हलंदड़ आहे। हुन चयो त मुबारक लाशारी प्राइमरी स्कूल गुज़िरियल काफ़ी वक़्त खां ज़बून हाल बणियल हुयो, जंहिंजी मरमत लाइ पीपी एमपीए हाजी अली हसन ज़रदारी जे पारां टेंडर करायो वियो आहे। जल्द कमु पिणु हिन स्कीम ते शुरू थींदो। हुन चयो पीपल्स पार्टी जो मंशूर रहियो आहे त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। हुन चयो त तक जो एमपीए हाजी अली हसन ज़रदारी तमामु घणी अवाम जी ख़िदमत करे रहियो आहे। रिपोर्ट कराए परवेज़ अयाज़ अली गबोल, बे न्यूज़।